अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़ ख़बरनि जी अपडेट। ये सिलसिले के अॻियां वधाईंदे तव्हांखे मातली ख़बर ॾालूं। मातली असांजो ब्यूरो चीफ राजेश कुमार रिपोर्ट करे रहियो आहे। मातली में साड़ियुनि जो अघु घटाइण ख़िलाफ़ आबादगार इताद जी गॾिजाणी क़ाइम खानी आउस्ते थी गुज़री। तफ़सील मूजिबि राइस मिल मालिकनि तरफ़ां साड़ियुनि जो फसल लहण साण ई सरकार पारां मुक़ररु अघ खां घटि अघ ते साड़ियुनि जी ख़रीदारी ख़िलाफ़ क़ाइम खानी आउस्ते मक़ामी आबादगारनि जो हंगामी गॾिजाणी थी गुज़री। गॾिजाणी में मक़ामी आबादगारनि सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर ज़िले बदीन जे सीनियर नायब सदर अदनान अहमद क़ाइम खानी, मोहम्मद हाजी मोहम्मद हालेपोटो, हाजी करीम ॾीनू सियाल, पप्पू शरीफ राजपूत, गुलाम महीउद्दीन कंबो, करमुल्ला निज़ामानी, दाऊद आफ्ताब निज़ामानी, गुलाम रसूल निज़ामानी, उबैदुल्ला निज़ामानी, निज़ाम जगती समेत आबादगारनि वॾी अंग में शिरकत कई। गॾिजाणी ख़िताब कंदे मक़ामी आबादगारनि चयो त साड़ियुनि जो फसल लहण साण ई राइस मिल मालिकनि जे हिकु हटी क़ाइमु करे साड़ियुनि जो अघु 4500 मां घटाए 3800 मुक़ररु करे छॾियो आहे। उनखां अलावा मॉइस्चर जे नाले ते कटौती पिणु कई पई वञे, जेका अॻु में 22 ताईं फ्री हूंदो हो, उहा हाणे 18 करे छॾी आहे, पर हू पॉइंट ते अधु किलो कटौती क़ाइमु कई पई वञे। अॻुवाननि जो वधीक चवणो हो त बारदाने में ऐं मज़दूरी जे नाले ते आबादगारनि खां कमीशन वरिती पई वञे, जेका पिणु वॾी नाइंसाफ़ी आहे। राइस मिल मालिकनि जी अहिड़ी नाइंसाफ़ी सां हितां जे आबादगारनि जो मुआशी क़त्ल आम थी रहियो आहे, जंहिंसां ज़मींदार तौरु हारी सख़्तु मुतासिर थी रहिया आहिनि। हिननि वधीक चयो त लाड़ पटी जो बम्पर फसल सारियूं आहिनि, जंहिं ते हज़ारे आबादगारनि जो जियापो आहे। आबादगारनि सिंध जे निगरान वॾे वज़ीर ऐं ज़राअत खाते जे आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त संदनि लाॻापियल मसइलनि जो नोटिस वठी साणनि इंसाफ़ कयो वञे। गॾिजाणी में हंगामी बुनियाद ते हिकु कमेटी जोड़ी वई, जेका उन ई नाइंसाफ़ी ख़िलाफ़ सुभाणे असिस्टेंट कमिश्नर मातली ऐं डिप्टी कमिश्नर बदीन सां मुलाक़ात करे खेनि आगाही ॾेई जाइज़ मसइलो हल कराईंदी। आबादगारनि संदनि जाइज़ मसइलो हल न थियण जी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाइण जो चिताव ॾिनो आहे।